हिननि वटि दलील आहे। अल्लाह चवे तो मीलाद न कयो, असां न कंदासीं। रसूलुल्लाह चवे मीलाद न कयो, असां न कंदासीं। क़ुरान में लिखियल आहे त मीलाद न मल्हायो, असां न मल्हाईंदासीं। रसूलुल्लाह जेके हदीस में हुजे मीलाद न मल्हायो, असां न कंदासीं। अबू बकर, उमर, उस्मान, अली चई विया हुजनि मीलाद न मल्हायो, असां न मल्हाईंदासीं। काथे बि का मनो कान्हे का, न अल्लाह मनो कई आहे, न रसूलुल्लाह मनो कई आहे, न सहाबा न अहल बैत मनो कई आहे। जेकॾहिं इहो मनो नथा कनि त तोखे बि मनो करण जी ज़रूरत न हुजणु खपे। अवल मनो करण वारो अल्लाह हुआ, पोइ रसूलुल्लाह हुआ, पोइ सहाबी अहल बैत आहिनि। अगरि उन्हनि मनो न कई आहे त तोखे केरु चयो आहे त तूं रसूलुल्लाह जे मीलाद जी मनो कंदो? सुभान अल्लाह, जोर सां चओ सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो, असल में ॻाल्हि फ़क़ति इहा आहे त हिननि माण्हुनि शुरू में इन शइ जो इनकार कयो, ज़िद कयो। हाणे हू ज़िद करे वेठा आहिनि। इन करे उन ज़िद जे करे मीलाद जो नंगर भक्त वग़ैरह न्याज़ इमाम हुसैन जो यारी दस्तगीर जी नथा खाए। पर असांजे शहरनि में हुनजा मदरसा आहिनि। हिननि हाफ़िज़नि खे मौलवियुनि खे ख़बर आहे, मेहर में मदरसा अथनि। तमाम बि ॾिठा हूंदा इन्हनि मौलवियुनि जा तालिब मथे ते थाल खणी मानी वठनि था। घरनि में मानी वठंदा आहिनि। शाबाश, तूं ई ॻाल्हा, हे जॾहिं सम्झंदा त पोइ ॻाल्हाईंदा। हलो चलो ठीकु आहे बाबा, जेका ॻाल्हि सम्झ में अचे ऐं ॿुधल हुजे, ॾिठल हुजे त माण्हू हा या न करे। भाई हिननि जे मदरसनि जा तालिब मथे ते थाल खणी असांजे घरनि मां, तव्हांजे घरनि मां मानी वठण ईंदा आहिनि, ऐं उहा मानी तव्हां छाजे लाइ ॾींदा आहियो? अल्लाह जे नाले ते, पर पंहिंजे अबनि ॾाॾनि जे नियत, वॾनि जे नियत। पोइ सिधी ॻाल्हि आहे न, हे जेको हाणे असां नंगर विरायूं था, खारायूं था अल्लाह जे नाले ते, पर रसूलुल्लाह जे मीलाद जे नियत, अल्लाह जे नाले ते पीरान पीर दस्तगीर जे नियत, अल्लाह जे नाले ते इमाम हुसैन जे नियत। पोइ तव्हां थाल खणी असांजे अबनि ॾाॾनि जे नियत वारी मानी खाई था वञो, उहा तव्हांजे लाइ हलाल आहे। त पोइ मोहम्मद मुस्तफा जे नाले ते, दस्तगीर जे नाले ते, इमाम हुसैन जे नाले ते छो हराम? सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, सरकार जी आमद, सरकार जी आमद, सोहणे जी आमद। अब ॻाल्हि सम्झण जी आहे या न? पहिरियों त तव्हां इन्हनि माण्हुनि खे मानी न ॾियो पंहिंजे अबे ॾाॾे जे नियत, जेके मदीने वारे साईं जे मीलाद खे हराम चई, तुंहिंजे अबे ॾाॾे वारी मानी खाई वञनि। जेके दस्तगीर जे यारी खे हराम चई, तुंहिंजे अबे ॾाॾे वारी मानी खाई वञनि। जेके इमाम हुसैन जे न्याज़ खे हराम करे, तुंहिंजे अबे ॾाॾे जे नाले वारी मानी खाई वञनि। इन्हनि खे मानी न ॾे, छो त इहे तुंहिंजे अबे ॾाॾे वारी मानी खे बि हलाल कोन सम्झंदा हूंदा। छो जनखे मुस्तफा जो मीलाद नथो वणे, जनखे दस्तगीर यारी नथी वणे, इमाम हुसैन जो न्याज़ नथो वणे, तुंहिंजे अबे ॾाॾे जी नियत वारी मानी वणंदी हूंदी, पर बुख खाई था वञनि ऐं खाई बि वेंदा, पर तुंहिंजे अबनि ॾाॾनि खे ख़तमो कोन ॾींदा हूंदा। इन करे भलो अथई त पाड़े वारे कंहिं ग़रीब, कंहिं रंग साल खे मानी टुकुर ॾे, इन्हनि मुलनि खे मानी न ॾे। सही ॻाल्हि आहे। भला असांजा अबा ॾाॾा, कंहिंजो अबो ॾाॾो ज्वारी हुजे, गोहिर हुजे, पुट त पुट आहे न, अबो त अबो आहे न, भले ज्वारी हुजे, पर पुट त चवंदो न मां अबे जे नाले ते मानी ॾियां। ॾींदो या न ॾींदो? ओ सुनी मुसलमानो, पोइ हिननि मुलनि खां पुछा कयो, अरे असांजा अबा ॾाॾा ज्वारी हुजनि, उन्हनि ज्वारियुनि जे नाले ते मिलियल मानी हलाल, ऐं मुंहिंजे नबीअ जे नाले ते ठहियल मीलाद हराम? तो दीन असांजे अबन नाले जे नाले ते मिलियल मानी हलाल, इमाम हुसैन जे नाले ते ठहियल न्याज़ जो लंगर हराम, दस्तगीर जे नाले ते पचायल यारी हराम। मुसलमान बा
ज़िद खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। ज़िद आहे हिननि वटि, ॿियो कुझु बि कोन्हे को। न त असांजे अबनि ॾाॾनि वारी मानी हलाल थी वञे ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जे नाले वारी मानी हराम थी वञे, इन थी ई नथो सघे। पर तव्हांखे मुबारक हुजे, रब पाक जमायत में पैदा कयो अथव, इन करे अलाह तव्हांखे लंगर में पाक खारायो। सुभान अल्लाह, सुभान। जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्म। हुननि जी रूह अहिड़ो जो न आहे त रब हे लंगर हुननि खे खाइण नसीब न कयो। चकर इहो आहे। ठीकु आहे, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। टाइम घणो गुज़री वियो आहे। मां अल्लाह ताला जे क़ुरान पाक वञा हिकिड़ी आयत सगोरी तव्हां दोस्तनि जे आरो पढ़ंदुसि, पर हिकिड़ी न लागी तो ॿ टे आयतूं सूरह फुरक़ान जूं पढ़ंदुमि। मुस्लमान भाउ, उन्हनि आयतुनि जे अंदरि मां तव्हां दोस्तनि जे आरो अथव थोरो क़ुरान पाक जे हवाले सां थोरो इल्मी ॻाल्हि आहे, पर तवजो ॾेई वेही ॿुधंदो त अलाह कंदो तव्हां सम्झंदो। बाक़ी इहो आहे त असां सॼो मीलाद महीना राति ॾींहं जलसा कया आहिनि। असां थकल आहियूं अञा ताईं। असांजो थक लथो कोन्हे को, आवाज़ उन अंदाज़ में अञा खुले कोन्हे को। मां अल्लाह ताला जे कलाम पाक वञा तव्हांजे आॾो ॿ टे आयतूं लागी थियूं पढ़ंदुसि, पर एतिरो ज़रूर चई छॾियां त उन आयतुनि जे अंदरि अल्लाह जे रहमत जो शान आहे। पोइ वरी जेॾीमहिल रहमत जो शान क़ुरान मां ॿुधी त पोइ पाण सम्झजांइ त रहमत लिल आलमीन जो शान छा हूंदो। सुभान अल्लाह। इहो तो पाण सम्झजांइ। मां तोखे ॿुधाईंदुमि क़ुरान मंझां रहमत जो शान, अलाह जी रहमत जो शान तूं ॿुध, पोइ वरी अंदाज़ो लॻाए जाए जे रहमत में इहा ताक़त आहे त रहमत लिल आलमीन जी ताक़त। स्कूल जे हेड मास्टर खे ताक़त आहे त कंहिं ॿार खे स्कूल मां ख़ारिज करे सर्टिफिकेट कढी ॾे, बाबा तूं न ईंदो कर असांजे स्कूल में, त वरी उनजे मथां थींदो आहे डीओ, डीओ जे मथां थींदो आहे डायरेक्टर, डायरेक्टर जे मथां थींदो आहे सेक्रेटरी, सेक्रेटरी जे मथां थींदो आहे तालीम जो मिनिस्टर। उन मिनिस्टर खे ताक़त हेड मास्टर खां केतिरी घणी हूंदी, पर हिते अञा ॻाल्हि चढ़ियल आहे। हे अलाह जे रहमत जो शान ॿुधाईंदो मां, पर पोइ पाण अंदाज़ो लॻाए जाए रहमत जो शान इहो आहे त रहमत लिल आलमीन जो शान छा हूंदो। ॿुधंदो अलाह जो क़ुरान ते राज़ी आयो त पोइ अचो त सभई गॾिजी बोलंदा हुआसीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सलात पाक खे बोलंदा हुआसीं भेरड़ा ॾियो, त पोइ मां तव्हांखे अलाह जो क़ुरान ॿुधायां थो। अचो त सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद। इन्हनि खे थोरो वधाए छॾ, बसि मां राज़ी हूंदुमि त ख़ल्क़ जो ख़ैर आहे। सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद। मुसलमान भाउरो, अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे सुहिणे ई सचे कलाम पाक जे अंदरि फरमायो, अल्लाह ताला फरमायो त वहु अल्लज़ी अरसल अर्रियाह बुशरन बैन यदै रहमतिही व अंज़लना मिनस समाए माअन तहूरा। जोर सां सुभान अल्लाह, अञा बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। ओ मुसलमानो, अल्लाह ताला पंहिंजे सुहिणे ई सचे कलाम पाक जे अंदरि फरमायो, अल्लाह ताला फरमायो त वहु अल्लज़ी, अल्लाह ताला फरमायो त वो अल्लाह अरसल अर्रियाह, जंहिं हवाउनि खे मोकिलियो आहे बुशरन बैन यदै रहमतिही, रब करीम जी रहमत अचण वारी हूंदी आहे। उन जे रहमत खां अॻु में हवाऊं ख़ुशख़बरी खणी ईंदियूं आहिनि। सम्झो, अलाह मोकिलींदो आहे हवाउनि खे। छो मोकिलींदो आहे त मुंहिंजी रहमत दुनिया ते अचण वारी आहे। उन
उन खां अॻु में वञी मुंहिंजे ॿारनि खे तव्हां ख़ुशख़बरी ॿुधायो। कंहिंखे मोकिलींदो आहे? अहिड़ो तवजो कयो, कंहिंखे मोकिलींदो आहे? हवा उनखे। छाजे लाइ? उनजी रहमत अचण वारी हूंदी आहे। उन रहमत खां अॻु में हवा उनखे मोकिलींदो आहे, वञो वञी मुंहिंजे ॿारनि खे ख़ुशख़बरी ॾियो, मां अलाह जी रहमत ॾाढे ॻाल्हायो, मां अलाह जी रहमत अचे नथी, इन्हनि खे वञी ख़ुशख़बरी ॿुधायो। त सुनी मुस्लमानो, हाणे मां तव्हांखे ॿुधायां उहा अलाह जी रहमत कहिड़ी आहे, जंहिंजे अचण खां अॻु में अलाह हवाउनि खे मोकिलींदो आहे। अलाह ताला क़ुरान में फरमायो, वअंज़लना मिनस समाए माअन तहूरा। रब करीम फरमायो उहा ॿी रहमत न आहे, मां रब करीम जो आसमान खां वसंदड़ बरसात पाणी मींहुं आहे, जंहिंजे अचण खां अॻु में मां अलाह हवा उनखे मोकिलींदो आहियां। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। हाणे ॻाल्हि ॿुधो, अहिड़े मूड़े तवजो कयो, जेके साम्हूं वेठा आहियो हिननि ॾे न ॾिसो, तव्हां मूड़े ॾिसो। सुनी मुस्लमान भाउ ॻाल्हि ॿुध, अलाह जी रहमत जो नालो सिंधीअ में छा आहे? ॾाढे चओ मींहुं, ॾाढे चओ। ॿियो छा चवंदा आहियोसि? बरसात। टियों नालो अॼु अलाह जे क़ुरान मां ॿुधी त अलाह जी रहमत। मींहुं छा आहे? अलाह जी। इन जे अचण खां अॻु में अलाह हवाउनि खे थो मोकिले थो, वञो वञी हिननि खे ख़ुशख़बरी ॾियो। पोइ जॾहिं पंहिंजे रहमत खां अॻु ख़ुशख़बरी ॾियण जो इंतज़ाम करे थो त रहमत लिल आलमीन जो अचे पियो, त उन जे अचण खां बि अॻु में ख़ुशख़बरी जो इंतज़ाम कयई या न? सुभान अल्लाह। और ॾाढे ॻाल्हि कयई या न कई? तूं चवंदे हा, बाक़ी तोखे ख़बर कान्हे, पर मुस्लमान भाउ अल्लाह जी रहमत मींहुं थो अचे, अल्लाह हवाउनि खे थो मोकिले। वञो वञी माण्हुनि खे ख़ुशख़बरी ॾियो, मां रब करीम जी रहमत अचे नथी। पर जॾहिं मुंहिंजो रहमत लिल आलमीन नबी पियो अचे, रब करीम नबीयनि खे मोकिलियो। 1.25 लख नबी आया। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे पियो चवे, मां रुॻी रसूल बणिजी न आयो आहियां, वमुबश्शिरन बिरसूलिन यातू मिन बाद इस्मुहु अहमद। चवे पियो मां अलाह जो रसूल भी आहियां, पर तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियण में आयो आहियां त मूंखां बाद हिकु रसूल ईंदो जंहिंजो नालो अहमद हूंदो। सुभान अल्लाह। सरदार जी आमान, सरदार जी आमान, सुहणे जी आमान, मुख्तार जी आमान। तो सुभान अल्लाह। हज़रत ईसा अलैहिस्सलाम मोहम्मद मुस्तफा खां अॻे घणो टाइम आयो? तव्हांखे ख़बर आहे? 600 साल। 570 माना 600 थी विया। 570 साल अॻे माना 600 साल 6 सदियूं अॻु में अल्लाह जो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे पियो चवे पियो, ख़ुशि थियो, ख़ुशी कयो जो मूंखां बाद हिकु नबी ईंदो जंहिंजो नालो अहमद हूंदो। अरे उन्हनि ॾे कोन आयो, असां ॾे आयो आहे। सुभान अल्लाह। थोरो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। उन्हनि ॾे कोन आयो, असां ॾे आयो आहे। बुलाओ माण्हुनि खे मनो न कयो, मुस्तफा जे अचण जी ख़ुशी करण जो हुकुम अलाह क़ुरान में ॾिनो आहे, नबियनि पंहिंजे क़ौमुनि खे चयो आहे। नबियनि सगोरनि पंहिंजे क़ौमुनि खे चयो, ऐं जेकर असांखे ख़ुशी करण न ॾींदे, जेकर मिसाल आई हे माण्हू भुलिजी पिया ऐं रंडिजी पिया, हिननि मीलाद मल्हाइण बंदि कया, त क़यामत जे ॾींहुं इहे ईसाई हिननि जे ॿाहुनि खां पकिड़े चवंदड़, असांजो नबी 600 साल पियो असांखे अॻु में चवे त ख़ुशी कयो जो मूंखां पोइ नबी अचण वारो आहे मुहम्मद अहमद। तव्हां ॾे त आयो हो, तव्हां छो न पिया ख़ुशी कयो? सुभाणे असांखे ईसाई क़यामत जे ॾींहुं ताना हणंदा, मिणा ॾींदा त असांजो नबी पियो असांखे चवे त ख़ुशी कयो, मूंखां बाद नबी अचण वारो आहे जंहिंजो नालो अहमद आहे। असां 600 साल अॻे असांजो नबी असांखे ख़ुशी पियो कराए, तव्हां ॾे त आयो हो, तव्हां छो न ख़ुशी मल्हाई? चओ सुभान अल्लाह। करणु खपे या न करणु खपे? ख़ुशी करणु खपे?
ऐं मां तव्हांखे सिंधीअ में सम्झायां छो त अक्सर करे घणा सादा सूदा ॿाहिराणी जा माण्हू बि वेठा आहियो ऐं सादो माण्हू भलो हूंदो आहे छाजे करे सादो माण्हू ईमानदार हूंदो आहे चालाक माण्हू ठग थींदो आहे ॿाहिराणी जा माण्हू आयो भला आहे मीराद छो नथा मल्हाए ख़बर अथव असां छो था मल्हायूं मां तव्हांखे सिंधीअ में सम्झाए हे हाफ़िज़ बख़्त आहे हे ज़ादर पीरज़ादो आहे मां चनो आहे चिंजड़ी आहे हाफ़िज़ आगरो आहे जेकॾहिं मुंहिंजे घर या हाफ़िज़ बदर दीन जे घर पुट ॼमी पवे हिन जे भरिसां चननि जो घर आहे विच में भित आहे